असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार जुडो ऑफिस अॻियां बोर मुतासिर औरतुनि जो इमदाद न मिलण खिलाफ धरणो। ख़बर मूजिब जुडो जी आबिद कॉलोनी, कच्छी कॉलोनी, सगीर कॉलोनी समेत भरपासे जे समय औरतुनि सरकारी इमदाद न मिलण करे मेन मिठी मीरपुर खास रोड ब्लॉक करे असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार जुडो ऑफिस अॻियां धरणो हणी छॾियो। हुन मौक़े ते मुतासिरा औरतुनि सहाफ़िन आॾो दाहींदे चयो त कामूरनि पारां हज़ारें बोर्ड मुतासिरनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे, जॾहिं त चूंडियल नुमाइंदनि जी पर्ची वठी ईंदड़ ऐं मनपसंद माण्हुनि खे इमदादी सामान ॾिनो पियो वञे। हुननि चयो त गुज़िरियल 3 ॾींहनि खां मुख्तियार कार ऑफिस अॻियां एहतिजाज करे रहिया आहियूं, पर हेल ताईं इमदादी सामान न मिलियो आहे। होॾां रेवेन्यू ज़रियनि वटां मालूम थियो आहे त जुडे तालके में बरसात ऐं ॿोॾि जी तबाहकारियुनि जे करे 76,000 खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि, जॾहिं त सरकारी सतह ते 10,000 माण्हुनि जो पिणु इमदादी सामान न मिलियो आहे, जंहिं सबबि मुतासिर थियल माण्हुनि लाइ इमदादी सरगर्मियुनि में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि।